गॾियल क़ौम जो सेक्रेटरी जनरल बलूचिस्तान जे इलाइक़े ओस्ता मोहम्मद जे दौरे बाद लाड़काणे पहुची वियो। लाड़काणे में एंटोनियो गुतेरेस खे मुहिम जे दड़े जे क़दीम आसारनि खे ॿोॾ ऐं बरसातुनि सबबि नुक़सान बाबति आगाही ॾिनी वई। एंटोनियो गुतेरेस जी ॿोॾ मुतासिरनि सां मुलाक़ात, वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾु गॾियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल बलूचिस्तान जे ॿोॾ मुतासिर इलाइक़नि जो दौरो कयो। एंटोनियो गुतेरेस खे बलूचिस्तान में ॿोॾ जी तबाहकारियुनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। पाकिस्तान मौसमियाती तब्दीलियुनि जे असरनि सबबि मुतासिर थी रहियो आहे। पाकिस्तान में ॿोॾ सबबि थियल वॾी तबाही ते ॾुख आहे। गॾियल क़ौम जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस चयो त पाकिस्तान सां मोहबत जो रिश्तो आहे। ॿोॾ मुतासिरनि सां यकजहती जे इज़हार लाइ पाकिस्तान जो दौरो कयो। वज़ीर आज़म ऐं ॿियनि अख़्तियारनि पाकिस्तान में ॿोॾ जी तबाहकारियुनि बाबति ब्रीफिंग ॾिनी आहे। गॾियल क़ौम जे सेक्रेटरी जनरल जो दौरो असां लाइ फ़ख्र जहिड़ी ॻाल्हि आहे। ॿोॾ सबबि 3 करोड़ 30 लख माण्हू मुतासिर थिया। परॾेही मामलनि वारे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी गॾियल क़ौम जे सेक्रेटरी जनरल सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त खेसि यकीन आहे त गॾियल क़ौमूं ॾुखे वक़्त में पाकिस्तान खे अकेलो न छॾींदियूं। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा दादू ज़िले जे ॿोॾ मुतासिर इलाइक़नि जो दौरो कंदो। ISPR मूजिबि जनरल कमर जावेद बाजवा मेहड़, केन, शाहजोही ऐं मंछर ढंढ जो फ़िज़ाई मुआइनो कंदो। आर्मी चीफ ॿोॾ मुतासिरनि सां मुलाक़ातूं बि कंदो। जनरल कमर जावेद बाजवा इमदादी सरगर्मियुनि में रुधल जवाननि सां बि मुलाक़ातूं कंदो। दादू भरिसां पीर शाख वटां ॾिनल रिंग बंद टुटी पियो। पाणी ख़ुदाबाद तरफ़ वधण लॻो। घारेबाद पाणी ख़ुदाबाद ऐं दादू जेल तरफ़ वधण लॻो। दादू शहर ॿुॾण जो ख़दशो। डिस्ट्रिक्ट जेल इंतज़ामिया अख़्तियारनि खे आगाह कंदे एमरजेंसी लागू करे छॾी। जेल में मौजूद 329 कैदियुनि जी मुंतक़िली लाइ आला अख़्तियारनि खां इजाज़त तलब। जेल सुप्रींटेंडेंट मूजिबि ज़िले इंतज़ामिया, पुलिस ऐं भरवारनि ज़िलनि खां कैदियुनि जी मुंतक़िली लाइ गाॾियूं तलब कयूं आहिनि। लाहौर जी एहतिसाब अदालत रमज़ान चुगमज़ रेफरेंस जो तहरीरी फ़ैसिलो जारी करे छॾियो। फ़ैसिले तहत शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज जो रेफरेंस नैब चेयरमैन खे वापसि मोकिलियो वियो। अदालत तहरीरी फ़ैसिले में ॼाणायो आहे त एहतिसाब ब्यूरो लाॻापियल फॉरम ते रेफरेंस दाख़िल करे शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज लाॻापियल फॉरम ते पेश थियनि। नैब तरमीमी एक्ट 2022 तहत एहतिसाब अदालत वटि वधीक ट्रायल जो अख़्तियार नाहे। ॿिन्ही जवाबदारनि 5-5 लख जा श्योरिटी बॉन्ड जमा कराया। लाहौर जे स्पेशल सेंट्रल कोर्ट मनी लॉन्ड्रिंग केस में वज़ीर आज़म शहबाज शरीफ खे ईंदड़ ॿुधणी ते पेश थियण जो हुकुम ॾींदे लिखत में हुकुम जारी करे छॾियो। हुकुमनामे में हिदायत कई वई त शहबाज शरीफ ईंदड़ ॿुधणी ते अदालत पेश थिए। शहबाज शरीफ जे वकील हाज़िरी खां छूट जी दरख़्वास्त जमा कराए छॾी। दरख़्वास्त मूजिबि शहबाज शरीफ केतिरनि ई अहम मामलनि में मसरूफ़ आहे। लाहौर जे मंशाह जे अंत वारी अदालत में राणा सनाउल्लाह ख़िलाफ़ केस जी ॿुधणी। घरू मामलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर राणा सनाउल्लाह हिकु ॾींहं जी हाज़िरी खां छूट जी दरख़्वास्त जमा कराए छॾी। दरख़्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो त राणा सनाउल्लाह सरकारी मसरूफ़ियतुनि सबबि पेश नथो थी सघे। अदालत राणा सनाउल्लाह जी हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। केस जी ॿुधणी 15 अक्टूबर ताईं मुलतवी कई वई। अदालत राणा सनाउल्लाह जा अकाउंट मुंचमिद करण वारी दरख़्वास्त ते वधीक दलील तलब करे वरिता। सूबाई वज़ीर शर्जील मेमण ऑरेंज लाइन मनसूबे जो इफ़्तिताह करे छॾियो। इत्तलात ऐं ट्रांसपोर्ट जी सूबाई वज़ीर शर्जील मेमण चयो आहे त मनसूबे सां शहरनि खे बहितरीन सफ़री सहूलतूं मिलंदियूं। हीअ दुनिया जी सभिनी खां सस्ती बस सर्विस आहे। बस जो भाड़ो 10 खां 20 रुपयनि ताईं आहे। अवाम जी ॾुखियाईनि खे नज़र में रखंदे घटि भाड़ो रखियो वियो आहे। कराची ते शहरनि खे बहितरीन सहूलतूं ॾिनियूं पयूं वञनि। ऑरेंज लाइन लाइ 100% फंड सिंध हुकूमत ॾिनो।
मुल्क में डॉलर न पर साम्राजी पॉलिसियूं अची रहियूं आहिनि। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ऐं अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद समाजी राब्तनि जी वेबसाइट ते जारी कयल बयान में चयो आहे त डॉलर्स जी खोट सिंध में फसलुनि जी तबाही ऐं महांगाई जो तूफ़ान क़ौम जो इम्तिहान आहे। रियासत ऐं अवामी ताक़त आम्हूं साम्हूं आहिनि। अदालत ऐं क़ानूनी जंग में अदलिया ते वॾी ज़िम्मेवारी अची वई आहे। क़ौमी बर्दाश्त जवाब ॾेई चुकी आहे। हुकुमरान अञा ताईं सूबनि में गवर्नर न लॻाए सघिया आहिनि। परॾेही पॉलिसी में दोहा मीटिंग खां पोइ वॾो यू टर्न अची वियो आहे ऐं मुल्क में इमदाद न पर हुकुमनामा अची रहिया आहिनि। सिंध बलूचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में अॼु खां बरसातुनि जो नओं सिलसिलो शुरू। मिठी नवकोट झुडो बदीन टंडो बागो शादीलाज में हवा सां गॾु मींहुं। रोड रस्ता पाणी हेठि अची विया। अॻवाटी बरसातुनि ऐं ॿोॾि सबबि मुतासिर थियल इलाइक़नि में 14 सेप्टेम्बर ताईं वक़्फ़े वक़्फ़े सां बरसाति थींदी। 14 सेप्टेम्बर ते लसबेला कलात ऐं फुलदार में तेज़ हवाउनि सां गॾु बरसाति जी अॻकथी कई वई आहे। 14 सेप्टेम्बर ते ख़ैबर पख्तूनख्वा जे इलाइक़नि सवात मानसरा शारसदा पिशावर स्वाबी चित्राल ऐं दीर में वक़्फ़े वक़्फ़े सां मींहुं पइजी सघे थो। कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में बि बरसातुनि जी अॻकथी कई वई आहे। नवकोट जे पुलिस लॉकअप में चोरी जे शक में गिरफ़्तार थियल नौजवान फौत। नौजवान मंज़ूर कोराई वाटसन पुलिस ते नौजवान खे तशद्दुद करे क़त्ल करण जो इल्ज़ाम हणी छॾियो। पुलिस वाक़िए खे आपघात करार ॾेई छॾियो। ऐं ऑस्ट्रेलिया जे कप्तान एरन फिंच वनडे इंटरनेशनल क्रिकेट खां रिटायर थियण जो ऐलान करे छॾियो। एरन फिंच सुभाणे आख़िरी ॾींहुं न्यूज़ीलैंड ख़िलाफ़ पंहिंजे करियर जी आख़िरी वनडे मैच खेॾंदो। 36 वरियनि जे एरन फिंच पंहिंजे करियर में 145 वनडे मैचिस खेॾियूं। एरन फिंच चयो आहे त वक़्तु बहितरीन आहे त हू ईंदड़ कप्तान खे बि टीम तयारु करण जो मौक़ो ॾिए।